अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवी डी सी रहा एस टी वी न्यूज़ माया ख़दीजा फ़ातिमा नज़र विजुता हिमल जी अपडेट थी। नाज़रीन, नंदो शेर का मुर्तज़ा बशीर जी रिपोर्ट मौजूद। नंदो हायर सेकेंडरी स्कूल में रिसेस दौरान समोसा विक्रो कंदड़ पोरे नौजवान हाशिम अल्लाह के नंदो पुलिस गिरफ्तार करे मोबाइल में विहारियो। जैसे रिसेस सबब सवे शागिर्द ग्राउंड में मौजूद होने सबब पुलिस मोबाइल जो घेरो करे नौजवान की सराय वरतो। जैसे शागिर्दन जी घेरे ऐं मज़ामत सबब पुलिस एहलकार पुलिस मोबाइल ग्राउंड में छड़े निकरी विया। होॾां पोइ नौजवान हाशिम अल्लाह ॿुधायो त हायर सेकेंडरी में रिसेस महिल समोसा विकिरो करे पंहिंजे बचनि जो गुज़ारो कंदो आहियां। नंदो पुलिस अचानक ग्राउंड में दाख़िल थी तशद्दुद करे मोबाइल में विझण जी कोशिश कई, जॾहिं त स्कूल जे शागिर्दनि मज़ामत कंदे मुंहुं खे बचायो।